अॼु ताईं मरकज़ मूंखे मुबारक न ॾिनी आहे। हू असांखे पंहिंजो जनरल सेक्रेटरी तस्लीम करण खां बि कासर रहिया आहिनि। हू कराची डिवीज़न जे सदर जे आशीर्वाद ते हलनि था ऐं जेको इंतिहाई तकलीफ़ जहिड़ी ॻाल्हि आहे। मां हिन प्लेटफॉर्म तां मरकज़ खे वाज़े पैगाम ॾियण थो चाहियां। साईं हिन वक़्तु कराची तव्हां खां वई हली, हिन वक़्तु पूरी कराची डिवीज़न हिन वक़्तु हाजी शफी मोहम्मद सठियो सां गॾु आहे, जेको अॼु मां हिन सां ऐलान करियां थो। ऐं इंशाअल्लाह ताला पूरे सिंध में जॾहिं बि असांजो हाजी शफी मोहम्मद सठियो साहिबु कंहिं क़िस्म जो बि क़दम खणंदो त असां हुन सां शाना बशाना गॾु हूंदासीं। वरी बि मां दोबारा सां साईं शफी मोहम्मद सठियो साहिबु, साईं सिकंदर अली जतोई साहिबु, साईं अब्दुल जब्बार खोसो साहिबु जन खे जस ॾियां थो, जन ही हिकिड़ो अॼु मेड़ाको करे तमामु सिंध जे उस्तादनि खे ऐं जेके असांजा उस्ताद हिन तालीम खाते मां रिटायर थिया आहिनि, मां हुनखे रिटायर न चवंदुसि, हू तालीम खाते मां रिटायर थिया आहिनि, पर असांजे दिलि में ज़िंदा आहिनि, जंहिंजे करे हू दिलि में ज़िंदा आहिनि, अॼु असांजे दरम्यान में वेठा आहिनि। जेकॾहिं हू असां मुंहिंजा रिटायर थी वञनि हा त शायदि अॼु हिन स्टेज ते असांजा उहे मौजूदु उस्ताद न हुजनि हा। इन जे करे रिटायर लफ़्ज़ मां